नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बरूं मटियारी ऐं आस पास वारनि इलाक़नि में रोलू कुतनि जो आज़ार बरक़रार आहे। अॼु वधीक 4 ॿारनि खे रोलू कुतनि ॾाढे विधो खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया मटियारी इमाम, जिते मटियारी ऐं भरपासे वारनि इलाक़नि में रोलू कुतनि वधीक 4 ॿारनि खे ॾाढे विधो। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था मटियारी मां कामरान मैमुण खां। जी कामरान मैमुण, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल मटियारी ऐं आसपास जे इलाइक़नि में छितनि ऐं रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे उहो घटिजी न सघियो आहे। इंतिज़ामिया जी अदब दिलचस्पीअ सबबि रोज़ कुता जेके आहिनि ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विझनि था। उन ॾिस में हींअर इफ़्तारी खां पोइ जेको 4 ॿारड़ा आहिनि उहे कुतनि ॾाढ़ण सबबि सरकारी अस्पताल मटियारी पहुता आहिनि, जंहिंमें हिकु जेको ॿारड़ो आहे रब ॾिनू बारीचो, जेको ॻोठु मजनू बारीचो अलाह ॾिनू सां जो रहवासी आहे, उनखे जेको कुते ॾाढ़े शदीद ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे मुंहं में कुते चक हयां, जंहिंखां पोइ हुनखे नाज़ुक हालत में मटियारी अस्पताल आंदो वियो, जिते का बि सहूलियत न हुजण सबबि अस्पताल में हुनखे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो, जिते खेसि रुगो फर्स्ट एड ॾिनी वई। उन मौक़े ते हुनजे वारसनि जो इहो चवणु हो त नंढड़े खे जेको छिते कुते मुंहं में ॾाढे शदीद ज़ख़्मी कयो आहे ऐं मटियारी ज़िले हेडक्वार्टर जी अस्पताल में का बि सहूलियत मौजूदु न आहे। उनखे हैदराबाद जी सिविल अस्पताल में ज़ख़्मी हालत में रेफर कयो वियो आहे ऐं उन्हनि मुतालबो इहो कयो आहे त मटियारी शहर ऐं जेके आसपास जा ॻोठनि में रोलू कुतनि ख़िलाफ़ जेका मारण जी मुहिम हलाई वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी कामरान मैमुण तफ़सील ॾियण लाइ। हाला में हेस्को इंतिज़ामिया बिजली चोरनि ऐं रहतूं जमा न कराईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे 60 खां वधीक कनेक्शन्स काटे करे छॾिया। तव्हांखे ॿुधायूं पिया हाला मां हेस्को इंतिज़ामिया बिजली चोरनि ऐं रहतूं जमा न कराईंदड़नि ख़िलाफ़ अॼु कार्रवाई कई आहे। 60 खां वधीक कनेक्शन्स काटा कया विया आहिनि। हेस्को अमलदारनि मूजिबि बिजली चोरी कंदड़ ऐं उन अमल में मुलविस हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ बेक़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हाला मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर मैमुण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल गफूर मैमुण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, हिते आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जो जेको ॾींहं जो जेको हेस्को हाला जे अमलदार पारां जो एसडीओ हाला आसिफ गाई जी अॻवानी में जेको आहे पंहिंजे अमले सां गॾु, जंहिंमें यूनियन अॻवान बरकत गाहोटी रिज़वान मल्ला ऐं ॿिए अमले सां गॾु जेको हाला शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें बागड़ी बाज़ार, गुलशन हमीद फैम कॉलोनी आहे, टालूमोला कॉलोनी आहे, पीर मोलाज कॉलोनी आहे, ॿियनि इलाइक़नि में जेको कार्रवाइयूं कंदे बिजली चोरनि ऐं बकायूं जमा न करण जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन कंदे 60 खां वधीक कनेक्शन जेको कटे छॾिया। उन मौक़े ते ॿुधाईंदो हलां त हिन सिलसिले में जेको हेस्को जे अमलदारनि जेके बिजली तोड़ जेके डायरेक्टर तार लॻाए वेठा, चोरी में बिजली बारे रहिया, उन्हनि जेको तारूं लाहे उनखे जेको आहे बागड़ी बाज़ार जे मेन चौक ते जेको पब्लिक जे अॻियां उन तारुनि खे बाहियूं ॾेई हुनखे साड़े छॾियूं। उन सिलसिले में जेको एसडीओ हाला आसिफ गाॾाई जो चवणु हो, टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन चयो त बिजली चोरी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। जेकर इन अमल में जेको हेस्को जो को बि अमलदार मुलविस निकितो त उनखे घर भेड़ो कयो वेंदो। हुन इहो चयो जो बिजली बकायूं जमा न कराईंदड़ ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई वई आहे ऐं बिजली जो रहतूं हाणे विसरू कई वेंदियूं ऐं जेके बिजली चोर जेके 60 खां वधीक माण्हू पकड़िया आहिनि उन्हनि जी रिपोर्ट पिणु जेको आहे कानूनी कार्रवाई करे जेको हाला थाणे जो नाला पिणु जमा कराया विया आहिनि ऐं तमामु जल्द उन्हनि जे ख़िलाफ़। ठीकु आहे, महिरबानी अवां जी अब्दुल गफूर मैमुण तफ़सील ॾियण लाइ। खैरपुर जी आबिद कॉलोनी मां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान अब्दुल वहाब सुमरो जो पतो नाहे पइजी सघियो। वारिस सख़्त परेशान आहिनि। खैरपुर जी आबिद कॉलोनी मां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान अब्दुल वहाब सुमरो जो पतो नाहे पइजी सघियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बाज़ार वञण जो चई घरां निकितो त वापसि नाहे आयो। खैरपुर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इरफान पुलपोटो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान पुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? सेक्शन थाने जी हद आबिदशाह कॉलोनी मां नौजवान अब्दुल वहाब सुमरो पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजो अञा ताईं किथे बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। नौजवान जे वारसनि मक़सूद सुमरो, यासीन सुमरो ऐं ॿियनि जो चवणु आहे त नौजवान बाज़ार वञण जो चई घरां निकितो त वापसि न आयो। हिननि चयो त नौजवान जे मिटनि माइटनि तोड़े मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई आहे पर किथे बि ॾसो पतो पइजी न सघियो। हिननि चयो त ए सेक्शन पुलिस खे नौजवान जे गुमशुदगीअ जो इतला पिणु ॾिनो वियो आहे पर पुलिस हिन वक़्त ताईं 3 ॾींहं गुज़रण जे बावजूदि को तहरुक न वरितो आहे। इन करे हिननि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे असांखे बेचैनी ख़तमु कई वञे। महिरबानी अवां जी इरफान पुलपोटो तफ़सील ॾियण लाइ। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बाज़ार वञण जो चई घरां निकितो वापसि नाहे आयो।
मिट माइटनि तोड़े मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई आहे पर किथे बि संदसि को बि ॾस पतो नाहे मिली सघियो। शाहपुर चाकर भरिसां ॻोठ अली मोहम्मद बिरोही में संजराणी ऐं बिरोही बिरादरी में हलंदड़ तकरार नाहे निबिरी सघियो। बिरोही बिरादरी ऐं झलण बिरादरी जे माण्हुनि टायरनि खे बाहि ॾेई नवाबशाह सांगड़ रोड ते धरणो हयो। संदन चवणु हो त पुलिस संजराणी बिरादरी सां विट बणियल आहे, असांजो केस नथो वरितो वञे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार डाहिरी खां। जी ज़ुल्फ़कार डाहिरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, ही 4 ॾींहं पहिरें ॻोठ अली मोहम्मद बिरोही में जेको संजराणी बिरोही तकरार थियो हुयो, उनजे नतीजे में ॿिन्ही धुरनि में काफ़ी अरसे खां छिकताण हलंदड़ हुई, पर 4 ॾींहं पहिरें इन्हनि ॿिन्ही धुरनि में ॿीहर तकरार भड़की उथियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि जे विच में फायरिंग जी ॾे वठ बि थी हुई। ऐं फायरिंग जे नतीजे में जेको भरिसां ई ॻोठ हुयो नसीर खान झुलण, उनजी रहवासण खतीजा झुलण जेका गाह ते वञी रही हुई, उनखे टंग में गोली लॻी, जेका हिन वक़्तु पिणु नवाबशाह सिविल अस्पताल में ज़ेरे इलाज आहे। अॼु ॿीहर जेको आहे सो बिरोही ऐं झुलण बिरादरी जे माण्हुनि औरतुनि सां गॾिजी मेन नवाबशाह सांगड़ रोड ते धरणो आयो आहे। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं, जेको 5 कलाकनि खां मुसलसल हिन वक़्तु ताईं पिणु जारी आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शाहपुर चाकर पुलिस जेको बासर ज़मीदार आहे उन सां बिट बणियल आहे ऐं असांखे ज़मीनुनि तां ज़ोरी उथारे ऐं हारपो कसे पियो, जॾहिं त झुलण बिरादरी जो चवणु आहे त असांजो ॿिन्ही धुरनि सां को बि तालुक़ु न आहे। उन बावजूद बि फायरिंग जे ज़द में असांजी औरत आई आहे, जेका हिन वक़्तु नवाबशाह में ज़ेरे इलाज आहे, पर पुलिस उनजो बि केस दाख़िल न पई करे। जॾहिं त असांजी ज़मीदार नसरुल्ला संजराणी सां ॻाल्हि थी त उनजो चवणु हुयो त ही मुंहिंजा हारी ज़रूरु हुया, लेकिन हिन खां मूं हींअर हारपो कसे छॾिया, छो त हुन साॻी ज़मीन ते आउं पंहिंजी सेरी कराइणु चाहियां थो, पर ही जेको आहे सो मुंहिंजी ज़मीन में मोर्चा ठाहे मुंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजे हारियुनि ते फायरिंग कनि था, इन करे इहो वाक़ियो पेश आयो। जॾहिं त हिन वक़्तु असांजी महिरबानी अवांजी ज़ुल्फ़कार डाहिरी तफ़सील ॾियण लाइ। कोठड़ी में पोरियत तारिक सूमरो जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वारसनि चयो त तारिक सूमरो खे नूरियाबाद मां खंबे गुम कयो वियो, खेसि बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शौकत महमूद। तारिक सूमरो कंहिं ख़ागी कंपनी विंड पावर में पोड़ियो करे रहियो त सुबुह जो सवेर हुनखे खणी हुनखे खंबे गुम कयो वियो आहे। असीं आला अख़्तियारनि खां घुर था करियूं, जेकॾहिं पाकिस्तान खे जमहूरियत जे तहत हलाइणो आहे तो हुनखे फौरन आज़ाद करे हितां जे क़ौमी कारकुननि मां बेचैनी ख़तमु कई वञे ऐं जेके बि कारकुन फता चने जो भाणज आहे, भाइटियो आहे, जेके बि खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि खे फौरन आज़ाद कयो वञे त जीअं असांजा इंसाफ़ थी सघे। मुहारो 2-2.5 साल खां नूरियाबाद जंबीर कंपनी में कमु कंदो हो। कल्ह सुबुह असांखे कंपनी हेड ऑफिस मां फ़ोन आई त कुझु रेंजर्स जूं गाॾियूं, कुझु वर्दी पोश माण्हू आहे, कुझु निकाह पोश माण्हू हिनखे कमरे मां अची खणी हुनखे हथ करियूं हणी मुंहुं बंदि करे हिनखे गाॾियुनि में खणी विया आहिनि। असांखे उहो फ़ोन आई, असां फ़ौरन हुते पहुतासीं त कंपनी वारा बि असां को ताउन न पिया कनि। असां पुलिस ॾे वियासीं, उन्हनि बि असां का पटिशन का केस असां खां वठण लाइ तयारु कोन्हे। अगरि मुहारो भाउ कंहिं बि केस में कंहिं शइ में मुलवस आहे त हुनखे ज़ाहिर कयो वञे, हुनखे अदालत में पेश कयो वञो। मुहारो भाउ मुसलसल मज़दूर हो, हिते मिल में कमु कंदड़ हो, हुते बि 2-2.5 साल खां कमु कंदो पियो अचे। कंहिं बि कंहिं न थाणे ते FIR आहे, न कंहिं ते NC आहे, न कंहिं अहिड़े ॾोह में मुलवस आहे, न कॾहिं हुन को झड़ो कयो आहे, न किथे का हुन फछरी कई आहे। हुनजो रिकॉर्ड बिल्कुलु साफ़ आहे। हीअ सिधी साईं असां हिनखे गुंडागर्दी समूझा अलियादर खां घुर कयूं त असांखे पंहिंजो बाज़ार कयूं। जमपीर विंड पावर में असांजो नौजवान तारिक सूमरो जेको ड्यूटी ते हुयो, सुबुह जो 7:45 बजे उन कंपनी में हो पंहिंजे कमरे में सुतो पियो हो, उतां वञी हुनखे उथारे हथ कड़ियूं हणी मथां कपिड़ो विझी ग़ाइबु कयो वियो आहे। असां पुछणु चाहियूं था त आख़िर असां सिंधी क़ौम जो ॾोह कहिड़ो आहे? जेके असांजा मज़दूर मिलुनि में पंहिंजी ड्यूटियुनि ते वेठल आहिनि, उतां उन्हनि खे खणी अगवा कयो थो वञे। को बि जेको 2 नंबर माण्हू हूंदो आहे उहो पंहिंजो रोज़गार कोन कंदो आहे, बचा कोन पालींदो आहे, पर हे त शरीफ़ शहरी आहिनि जेके पंहिंजे बचनि जूं ज़िमेदारियूं महसूसु कंदे ड्यूटियूं पिया कनि। इन खां अॻु में मुंहिंजो भाइटियो आहे ज़ाहिद चनो, जंहिंखे खंबे 2 महीना गुज़री चुका आहिनि, उनजी का ख़बर कान्हे। इन खां पहिरें ॿियो मुंहिंजो भाउ जो सालो आहे सजाद चनो, जंहिंखे 6 महीना गुज़री चुका आहिनि, उन्हनि जी का ख़बर कान्हे का। ईअं पियो महसूसु थिए त हिते झंग जो कानून आहे ऐं केर बि ॿुधण सुणण वारो कोन्हे। असांजा एहतजाज इन जे लाइ आहिनि त असांजे नौजवाननि जो जेकॾहिं को गुनाह आहे त तव्हां उन्हनि खे पंहिंजी अदालतुनि में पेश करे उन्हनि खे साबित कयो, ॿी सूरत में हुननि खे आज़ादु कयो। चमन जो छा थींदो? अदा सिंध में यलगार हिकु तूफ़ान जियां सिंध जे नौजवान खे खमण जो सिलसिलो जारी आहे। कुझु महीना अॻु में ज़ाहिद चना खे खंबे वियो, जेको हिकु नौजवान मिल मज़दूर हुयो। कल्ह सुबुह सवेरे असांजे नौजवान तारिक सूमरो जेको विंड पावर नूरियाबाद में
उते नौकरी कंदो हुयो। कमरे में घड़ी हुनखे हथकड़ियूं हणी मथां कारा कपिड़ा चढ़ी अगवा करे खणी विया आहिनि। असां ख़ुदा सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस साहब पाकिस्तान खां अर्ज़ु था कयूं, महिरबानी कयो असांजे नौजवान जो कोॾो आहे उन कोर्ट में पेश कयो। ऐं बिलख़ुसूस वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां डिमांड कंदासीं, अवां सिंध जा चीफ मिनिस्टर आहियो, चीफ एग्जीक्यूटिव आहियो, अवां पंहिंजे सूबे में ॾिसो छा पियो थिए। अहिड़ी जलगार कंहिं बि सूबे में न आहे जेका जलगार सिंध कारकुन तारिक सूमरो जे मुबैना खंभिजण ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त क़ौमी कारकुन तारिक सूमरो ते अगरि कंहिं क़िस्म जो को केस बि आहे त उनखे अदालतुनि में ज़ाहिर कयो वञे ऐं उनखे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। कैमरामैन अवैस अली सां गॾु शौकत मेमन, टाइम न्यूज़ कोटड़ी। नाज़रीन अवांखे ते ख़बर ॾियूं मलीर में डोकरी जे ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो वासी मोहम्मद असलम चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु मीर मोहम्मद चांडियो खे फायरिंग करे क़तलु कयो वियो। वाक़े सां असांजो कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु न आहे। मलीर में डोकरी जे ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो वासी मोहम्मद असलम चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु मीर मोहम्मद चांडियो खे फायरिंग करे क़तलु कयो वियो। वाक़े सां असांजो को कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ु न आहे। मूंखे मुंहिंजे माइटनि खे बेगुनाह फासाइण जी कोशिशि कई पई वञे। पुलिस घरनि ते चढ़ायूं करे फुरलुट कई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था नाज़ शहर खां। जी नाज़ शहर जी मां तव्हांखे ॿुधायां त डोकरी वासी जेको आहे उन्हनि मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन हवाले सां उन्हनि जो चवणु आहे त डोकरी वासी जेको आहे मीर मोहम्मद असलम चांडियो जेको आहे मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन हवाले सां उनजो चवणु आहे त ॻोठ मोहम्मद ख़ान वासी जेको आहे उन मीर मोहम्मद पुटु गुलाम शबीर चांडियो जेको सामटिया अस्पताल ऐं स्टाफ ते जेको आहे वाक़ई पंहिंजे जनरल स्टोर ते वेठल हुयो, उन मथां जेको आहे माण्हुनि जे साम्हूं मार्केट जे विच में हवाई फायरिंग थी, जंहिंजे नतीजे में हू मारिजी वियो आहे। जंहिंखे छतो चांडियो ॻोठ जे रहवासी परल चांडियो ऐं ॿियनि फायरिंग करे जेको आहे उहो क़तलु कयो। अहिड़े वाक़े जा शायदि मार्केट जा माण्हू जेके आहिनि उहे आहिनि, उन्हनि ॾाढो इहो वाक़ियो थियो आहे। हुन चयो त जेको आहे उन वाक़े सां असांजो कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न आहे, जॾहिं त असांखे बेगुनाह जेको आहे उहो फासायो पियो वञे ऐं पुलिस असांजे घरनि जे मथां जेको आहे उहो चढ़ायूं करे मुंहिंजे माइटनि खे ऐं ॿियनि खे जेको आहे उहो तंग कयो आहे ऐं असांजे घरनि मंझां सामान जी फुरलुट कई आहे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। उन हवाले सां उन DIG लाड़काणू ऐं SSP लाड़काणू खे अपील कंदे चयो त असां सां इंसाफ़ करे ऐं जेको आहे जेको कातिल हक़ीक़ी जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे उनखे केतिरे किरदार सज़ा ॾिनी वञे। जी महिरबानी अवांजी नाज़ शहर तफ़सील ॾियण लाइ। खोटकी भरिसां ॻोठ थारियो वासी वासा बिरादरी जे माण्हुनि बासरनि जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। संदन चवणु हो त कुझु साल अॻु सऊदी में बिरादरी जे माण्हुनि क़ुर्बान ख़ालिद वासो ऐं ॿियनि नौजवान खे बेलचा हणी ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो फ़ैसिलो कयो वियो हो, जंहिं बाद ॿीहर बिरादरी जा माण्हू तंग करे रहिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। माजिद अली संघड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल सायरा खोटकी भरिसां ॻोठ थारियो वासो आहे, जिते रहवासी ॻोठाणा अलावा साहिब वासो, हाफ़िज़ इम्तियाज़ अहमद वासो, हाजी महमूद बख्श वासो, पीरल बिनो वासो, हाजी मोहम्मद रमज़ान वासो ऐं ॿिनि एहतिजाज कंदे चयो आहे त कुझु साल अॻु सऊदी अरब में बिरादरी जे माण्हुनि क़ुर्बान वासो, ख़ालिद वासो ऐं ॿियनि बेलचा हणी हुनजे नौजवान खे ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो फ़ैसिलो कयो वियो हो। जिन बाद ॿीहर बिरादरी जे जवाबदार गुलाम रसूल वासो, बख्श वासो, क़ुर्बान वासो जो चवणु इल्तबास चवणो ब्लैकमेल करे रहिया आहिनि। औरत यास्मीन तारा पाण खे मुंहं में ढक हणी दर्द भरी इल्ज़ाम असां मथां हणी रहिया आहिनि। असां औरत यास्मीन तारा ऐं संदसि मुड़ुसु अब्दुल जब्बार चन्नू जी ब्लैकमेल मां तंग थी चुका आहियूं। उहो असांखे पैसा घुरी रहिया आहिनि। हाणे उहो असांखे ॿीहर ब्लैकमेल करे रहिया आहिनि, जंहिं मां असां तंग थी चुका आहियूं। एहतिजाज कंदड़ वासा बिरादरी जे माण्हुनि खे चवणो त ठीकु आहे। महिरबानी अवांजी माजिद अली संघड़ तफ़सील ॾियण लाइ। सॻियूं खां मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि ॾांहुं वेंदड़ लिंक रोड गुज़िरियल 20 सालनि खां तबाह हुजण करे इलाइक़े वासी अज़ाब भोगण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॾिसूं था तस्लीम अहमद जी रिपोर्ट में।
सगियूं ऐं उन जे जेके भर पासे वारा जेके रोड आहिनि सगियूं खां वेंदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि रस्तनि रोडनि ॾे वेंदड़ जेके बि लिंक रोड आहिनि उहे गुज़िरियल 20 सालनि खां वठी उन्हनि जो मरमती कमु न आहे थी सघियो ऐं उहे खंडरात जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। अचो त वधीक हितां जे ईंदड़ वेंदड़ ऐं हितां जे ग्राहकनि खां उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिते ठहनि ई नथा, असांखे वॾी तकलीफ़ थी थिए। रोज़ तव्हां जेॾीमहिल बि आया आहियूं ॾिसो सॼो रोड ख़राबु लॻो पियो आहे, केॾीमहिल पंचर आहे केॾीमहिल कीअं। असां वॾो परेशान आहियूं। हे सगना वारा रोड इलाही साल 20 साल थी विया आहिनि, हिननि खे ठहनि ई नथा, रुॻो झाका लॻा पिया आहिनि। ॾाढो परेशान आहियूं। जेॾीमहिल हाणे रोज़ लाइ निकिरूं था ॾिसूं था त केॾो परेशान आहियूं। पंचर थी थिए, वॾी मुश्किलात आहे असांजे लाइ। रस्तनि लाइ अचो बेली महिरबानी कयो, असांजो इहो मुतालबो आहे त असांखे रोड रस्ता ठाराए ॾियो। ऐं असां ॿारनि बचनि सां ॾाढी तकलीफ़ थिए थी, दवा ते था वञूं, काॾे बि था निकिरूं, सॼी हालत आहे असां लाइ। इहा सुठी ॻाल्हि आहे त असांजो मुतालबो इहो मञो, असांखे रोड ठाराए ॾियो। तमामु रोडनि जी हालत ख़राबु, ॿार बचे तमामु परेशान था थियूं। असां अपील था कयूं नुमाइंदनि खां असांखे रोडनि जे रस्तनि जी को मरम्मत कई वञे। तकलीफ़ आहे, रोड रस्ता सही न आहिनि। असांखे वोट वठण लाइ कुल जेको अचे थो, बाक़ी असां लाइ रोड रस्तो न आहे मज़े जो। हिते तमामु घणी ॾुखियाई आहे। हिते जेके बि मोटरसाइकिलूं वग़ैरह रक्शा ट्रालियूं ट्रैक्टर तमामु ॾुखी सूरत हाल सां था ॾियनि। हिते का बि असांखे सहूलियत कोन्हे न रस्ते जी। MP ऐं MNAs आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिननि जो मरमती रोडनि जो कमु कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु तस्लीम अहमद, टाइम न्यूज़। तस्लीम अहमद जी रिपोर्ट वां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं सिंध जे तारीख़ी माग मुंज दड़ो जो अमेरिकी वफ़्द अॼु दौरो कयो। उन मौक़े ते अमेरिकी वफ़्द खे मक़ामी गाइड इरशाद सोलंकी पारां दड़े बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। टाइम न्यूज़ रिपोर्टर शहाब जतोई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शहाब जतोई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अमेरिका जो परॾेही सियाहनि जो वफ़द बरीटा जे अॻवाणीअ में सिंध जे क़दीम मागमुअन जो दड़ो ते पहुतो, जिते परॾेही सियाहनि एस्टूपा, ग्रेस बाग, DK एरिया, एशारवी एरिया ऐं म्यूज़ियम समेत ॿिया क़दीमी आसार घुमी ॾिठा। उन मौक़े ते परॾेही वफ़द जो चवणु हो त सिंध खे दुनिया अंदरि हिकु तारीख़ी मक़ाम हासिल आहे जेको मुअन जो ई दड़ो आहे। हिते पहुची तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं हितां जा माण्हू 5000 साल पहिरियां बि केतिरा महिनती ऐं होशियार हुआ, जन डांद गाॾीअ में फीथो ईजाद कयो, जंहिंखे ॾिसी सॼी दुनिया अॻिते वधणु शुरू कयो। होॾां मक़ामी कारीगरनि तरफ़ां माग जे फोटराईअ मां हथायल मोरनि जहिड़ा ठहियल नमूना लॻल स्टालनि ते दिलचस्पीअ सां ॾिठा ऐं टुकड़ी तौर ख़रीद पिणु कया। जॾहिं त परॾेही सियाहनि खे मुअन जो दड़ो ते मुक़ररु गाइड इरशाद सोलंकी तारीख़ी क़दीमी माग बाबति ॼाण पिणु ॾिनी। परॾेही वफ़द जो मुअन जे दड़े ते आमद वक़्तु माग जी सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया विया हुआ। जी महिरबानी अव्हां जी शहाब जतोई तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं खिपरो मां, जिते थधो मशीन तां कुझु ॾींहं अॻु ख्वाजा सिराज जी लाश हथ अचण वारे मामले बाबति संदसि वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे एहतजाज कयो। अव्हांखे ॿुधायूं पिया खिपरो वेझो थधो मशीन तां कुझु ॾींहं अॻु ख्वाजा सिराज जे लाश हथ अचण वारे मामले बाबति संदसि वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे अॼु एहतजाज कयो आहे। खिपरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर आज़ाद राजड़ सां कोशिशि कंदासीं राब्तो कयूं। अव्हांखे ॿुधायूं पिया खिपरो वेझो थधो मशीन तां कुझु ॾींहं अॻु ख्वाजा सिराज जे लाश हथ अचण वारे मामले बाबति संदसि वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कयो आहे। कुंडरी में इंतज़ामिया मार्केट जे रावती कम दौरान पोरियो कंदड़ 3 मज़दूरनि खे गिरफ़्तार कराए कमु बंदि कराए छॾियो। AC जी फ़रियाद ते पुलिस पोरियत जगदीश मेघवाड़, शबीर सोलंकी ऐं तीरथ मेघवाड़ खे गिरफ़्तार कयो। कुंडरी मां अव्हांखे ॿुधायूं पिया इंतज़ामिया मार्केट जे रावती कम दौरान पोरियो कंदड़ 3 मज़दूरनि खे गिरफ़्तार कराए कमु बंदि कराए छॾियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था अनिल कुमार मकवाणा खां। जी अनिल कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु तारा, असिस्टेंट कमिश्नर कुनरी मोहम्मद हसन खोसो अॼु कार्रवाई कंदे शहर जी गुड़ मंडी में वाक़िए पोस्ट ऑफिस जे साम्हूं ठहंदड़ मार्केट जो कमु बंदि करणु पहुची वियो, जिते असिस्टेंट कमिश्नर पारां मार्केट जे मालिक खे कुझु चवण बदिरां उते मार्केट ते कमु कंदड़ 3 पुरियतनि जगदीश मेघवाड़, शबीर सोलंकी ऐं तीरथ मेघवाड़ खे गिरफ़्तार करे वरितो। AC पारां दुकाननि जे तामीराती गिरफ़्तार मज़दूरनि खे
कुनरी थाणे ते मुंतकिल कयो ऐं केस बिला जवाब सॼो ॾींहुं विहारे छॾियो। गिरफ़्तार मज़दूरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुनजो चवणो त असां मज़दूरी करी रहिया हुआसीं त असिस्टेंट कमिश्नर आयो ऐं असांखे कमु बंदि करे पाण सां गॾु आयल सरकारी गाॾी में विहारी थाणे ते मुंतकिल कराए छॾियो। तारा इन मोकिल मज़दूरनि इहो पूर्ण चयो त जेके असिस्टेंट कमिश्नर उहो सरकारी गाॾी विहारी असांखे थाणे ते मुंतकिल कयो, जेको असांखे बिला जवाब गिरफ़्तार करायो सॼो ॾींहुं थाणे ते विहारी तब्दील करे कई वॾा मार्केट ठाराइण जेको मालिक आहे अवेश ज़ाहिर आहे हुन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुनजो इहो चवणु त जाइज़ मार्केट असां पैसनि सां ख़रीद कई आहे जंहिंजा कागज़ी फारम पिणु मौजूदु आहिनि, पर इन जे बावजूदि असिस्टेंट कमिश्नर बासरनि जे चर्च ते बिला जवाब चढ़ायूं करे अॻु में बि कमु बंदि करायो, अॼु ॿीहर चढ़ाई कई हुते कमु कंदड़ टिनि पोइ ते गिरफ़्तार करायो आहे। वॾा मुख वठण लाइ असां असिस्टेंट कमिश्नर कुनरी सां राब्तो करण जी कोशिशि कई, पर को मौक़फ़ साम्हूं न अची सघियो ऐं बिना कंहिं केस रिपोर्ट कुनरी थाणे जेके पोरितो आहे हुनखे 7 कलाकनि ताईं विहारियो। आख़िरकार सहाफ़ियुनि पारां मामिलो उथारण ते पोरितनि खे आज़ादु कयो। पहिरियों जेका SHO आहे कुनरी तुफ़ेल में जलाराणी हुन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुनजो इहो चवणु त असिस्टेंट कमिश्नर मूजिबि मालिक जेको सरकारी प्लाट ते मार्केट ठाराए पियो जंहिंजी अॻु बि मना कई ऐं कमु बंदि करायो, पर वरी मार्केट जो तामीराती कमु शुरू कयो। ठीक है, मेहरबानी जी। अनिल कुमार मखवाणा तफ़सील ॾियण लाइ। नेवण वेझो आमरी थाणे जे हद ॻोठ गुरवारी में गांचा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में 20 सालनि खां हलंदड़ तकरार निबरी नाहे सघियो। अव्हांखे ॿुधायूं पिया सेवण मां आमरी थाणे जे हद में गांचा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में 20 सालनि खां हलंदड़ तकरार निबरी नाहे सघियो। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ अतार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अशरफ अतार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा बिल्कुलु ही जेको आहे सो मांझन तालुको आहे ऐं आमरी थाणे जी हद आहे ॻोठ गुरवारी में ॿारनि जी थियल मामूली ॻाल्हि तां गांचा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में हलंदड़ तकरार खे 20 साल गुज़री वञनि बावजूदि निबरी नाहे सघियो। इन सिलसिले में मुतासिर ॻोठाणनि मजनू गांचो, अली गुल सारंग, मोहम्मद सूमर ऐं सोराब गांचो जी अॻुवाणी में बहादुर वॾेरे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मर्द ऐं औरतुनि ॻोठ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजा पंहिंजा मामा आहिनि ऐं ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां थियल जहिड़े खे जेको आहे 20 साल गुज़री विया आहिनि, पर एतिरा साल इहो मसइलो हल नाहे थी सघियो ऐं असां पोरियो करे खट जी वाण ठाहे उहा विकिरो करे पेट गुज़र कंदा आहियूं। हिननि इल्ज़ाम मड़ींदे चयो त असांजी पंहिंजी बिरादरी जे विच में छछर बिरादरी जे हिकु बहादुर वॾेरे खादम छछर जी चुर्च ते जवाबदार अदल, फज़ल, लालू, मंज़ूर, मेहर ऐं जुमन गांचो हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर में गिड़ी असांजे घर बातिन पीरसनि औरतुनि ऐं मर्दनि खे यरगमाल बणाए तशद जो निशानो बणाए ज़ख़्मी कयो आहे ऐं घरनि में मथां फायरिंग करे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत पैदा कई आहे। हिननि चयो त असां केतिरा ई भेरा आमरी थाणे में दाहूं खणी विया आहियूं, पर पुलिस बहादुरनि खां रिश्वत वठी संदनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। ॻोठाणनि चयो त ॼाणल जवाबदारनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं असांजी ज़िंदगी खे ख़तरो हुअण करे राति जो पंहिंजे घरनि अंदरि सुम्ही बि नथा सघूं। मुतासिर ॻोठाणनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खां मुतालबो कयो त बहादुर वॾेरे ऐं ॼाणल जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी ताहिरा। मेहरबानी जी अशरफ अतार तफ़सील ॾियण लाइ। नशर फिरोज़ में तालीम खाते जे मुलाज़िम मासूम ॿारनि सूदो एहतिजाज कयो। चौकीदार असगर जो चवणु आहे त 6 सालनि खां पघार बंदि आहे, पघार जारी न कई वई त ईद बाद पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदुसि। तफ़सील ॾिसूं था ज़ाहिद राजपत जी रिपोर्ट में। जी तैलीम खाते नौशर फिरोज चौकीदार पारां 6 सालनि खां पघारूं न मिलण खिलाफ़ प्रेस क्लब नौशर फिरोज आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। चौकीदार सां गॾु हुन जा मासूम भाउरड़ा ऐं लोअर स्टाफ जा ॿिया मुलाज़िम गॾु आहिनि। अचो त हिननि खां हाल पुछूं त आख़िरकार हिन जूं पघारूं हिन वक़्त ताईं छो नथी सघियूं आहिनि। चौकीदार लोअर स्टाफ एजुकेशन डिपार्टमेंट जो नंढड़ो मुलाज़िम असगर अली बहरानी, जीअं त मुंहिंजी 6 सालनि खां पघार बंदि आहे, मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि, हालांकि मां पंहिंजी ड्यूटी बि कयां पियो थो ऐं मां चौकीदार आहियां। चौकीदार जी बायोमेट्रिक कान्हे, पोइ बि मुंहिंजी बायोमेट्रिक बि थिए पई, पोइ उन जे हिकिड़े चकर में हू आया, मां न हुयुसि, हू मूंखे गैरहाज़ुर करे हलिया विया। हालांकि मां पंहिंजे हेड मिस्टर जे चवण मुताबिक़ काॾे कंहिं कमकार सां वियुसि, जेको मूंखे हेड मिस्टर ही लिखी ॾिनो आहे, हीअ उन जी लिखत आहे। हीअ सेक्रेटरी तइलीम असांजी पघार खोली, पर AG सिंध वारनि असांजी पघार न खोली, हुन AG लाक न हटाई। पोइ वरी सेक्रेटरेट पहुतासीं, वरी सेक्रेटरेट वारनि असांखे दरपदर कयो। 6 साल थी विया आहिनि, मां दर दर जा धिका खाई खाई तमामु परेशान थी। पंहिंजे नंढड़नि मासूम बचड़नि खां मां काफ़ी टाइम प्रेस क्लब ते बि वेठो आहियां
अॻु में बि मां प्रेस क्लब ते वेठो आहियां। मां वज़ीर आला सिंध, चीफ ऑफ जस्टिस सिंध ऐं सुप्रीम कोर्ट खे अपील थो कयां त जॾहिं सुप्रीम कोर्ट जो ऐलान थियल आहे त कंहिं बि मुलाज़िम जी पघार बिना जवाज़ बंदि नाहे करणी। मां हिकिड़ो ग़रीब नंढड़ो मुलाज़िम आहियां, मुंहिंजी पघार बंदि कई वई आहे। मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि, जेकॾहिं मुंहिंजी पघार न खोली वई त मां ईद खां पोइ सेक्रेटरेट कबूतर चौक ते मां पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। असांजी अपील आहे उन्हनि ऑफिसरनि खे, सिंधी वज़ीर आला खे अपील आहे, असांजी तालीम जो वज़ीर आहे उनखे असांजी अपील आहे त भाउ असगर जी पघार खोली वञे ऐं जेको एजी लाक आहे उहे जेको मथां CM ऑर्डर कयो आहे जेको एजी लाक उहो नथा उहे खोलीनि। ऐं असां हाई कोर्ट खां बि अपील था कयूं, सिंध कोर्ट खां बि अपील था कयूं त असांजे भाउ असगर खे जेको आहे पघार खोले जो। अॼु उहो मजबूर थी वियो आहे, जे पंहिंजे बचनि खे साड़े थो। बंदि आहे 6 सालनि खां वठी असांजो अबू परेशान आहे, अम्मी पर खाइण लाइ कुझु कोन्हे। ईद अची वई आहे, असां कपिड़ा लटा बि कोन आहिनि, असांजी पघार महिरबानी करे कई वञे। 6 सालनि खां ईद अची वई आहे, असांजा कपिड़ा जूता कोन, महिरबानी करे पघार खोली वञे। असांजो अबू परेशान, अम्मी परेशान आहे, असांखे 6 सालनि खां पघार बंदि आहे, पघार कई वञे। होॾां जेको बि न पंहिंजो अलाह ताला आहे सभु इन ख़र्च में पूरो करे छॾियो। हींअर ईद आहे, नंढड़नि बच्चनि खे न कपिड़ा न छा आहिनि न कुझु न खाइण पीअण लाइ। उनजे करे असां महिरबानी करे वज़ीर आला सिंध, सेक्रेटरी सिंध ऐं जेको वज़ीर तइलीम आहे उनखे अपील था कयूं हाई कोर्ट वारनि खे त हिनजी महिरबानी करे पघार खोली वञे, नंढड़नि जी ईद थी वञे। संदसि बचा जेको आहे नवनि कपिड़नि खां महरूम आहिनि। हिननि मुतालबो कयो त असगर अली जेको चौकीदार आहे एजुकेशन खाते नौशर फिरोज में उन्हनि जी पघार जारी कई वञे त जीअं हू बि सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशर फिरोज। ज़ाहिद राजपर जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। हुन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं फरीदाबाद में 12 महीना अॻु खंबे गुम कयल काछे वासी 2 नौजवान आज़ाद नाहिनि थी सघिया। नौजवाननि रियाज़ ख़ास खेली ऐं ज़फ़र चांडियो जे वारसनि 127 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया फरीदाबाद मां 12 महीना अॻु खंबे गुम कयल काछो वासी 2 नौजवान आज़ाद नाहिनि थी सघिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था फरीदाबाद मां इकरार चांडियो खां। जी इकरार चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा 12 महीननि खां खंबे गुम कयल काछे वासी 2 नौजवान आज़ाद न थी सघिया। खंबे गुम कयल नौजवाननि रियाज़ ख़ासकेली ऐं ज़फ़र चांडो जे वारसनि हाजी खान ख़ासकेली, ज़ाकिर हुसैन चांडो, फ़कीर निसार अली चांडो ऐं ॿियनि 127 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखंदे आहियूं त असांजा नौजवान रियाज़ ख़ासकेली ऐं ज़फ़र चांडो बेगुनाह आहिनि। उन्हनि खे 12 महीननि खां बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। जंहिंजी आज़ादी लाइ असीं वारस मुसलसल सरापा एहतजाज आहियूं, पर असांजे एहतजाज जो को बि नोटिस नथो वरितो वञे। हिननि वधीक चयो त असांजा नौजवान रियाज़ ऐं ज़फ़र बेगुनाह आहिनि, तंहिं बावजूद बि अगरि हिननि ते के बि केस वग़ैरह आहिनि त हुननि खे कोर्ट सगुरनि में पेश करे ज़ाहिर करे असां वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध ऐं ॿियनि आला अख़ियारनि खां मुतालबो कयो त बेगुनाह खंबे गुम कयल नौजवान ज़फ़र चांडो रियाज़ ख़ासकेली खे आज़ाद करे असां सां इंसाफ़ कयो वञे। न ॿी सूरत में पंहिंजनि प्यारनि जी आज़ादी ताईं पुरअमन एहतजाज जारी रहंदो। जी ताहिरा, महिरबानी अव्हां जी इकरार चांडियो तफ़सील ॾियण लाइ। हुमायूं शरीफ़ भरिसां ॻोठु नवाब ख़ान कुरेजो में गुज़िरियल ॾींहुं नौजवान अल्ताफ़ कुरेजो जे मुबैना अगवा जो 11 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। FIR में अब्दुल रशीद, रदाद, यूसुफ अली, महमूद, मुबारक ऐं ॿियनि खे जवाबदार नामज़द कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था इमदाद अली पाहमर खां। जी इमदाद अली पाहमर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, हुमायूं शरीफ़ लॻ ॻोठ नवाब ख़ान कुरेजो में जेको नौजवान अल्ताफ़ अली पुट अला रखियो कुरेजे जो अगवा वारो केस जानवा थाणे ते नवाब ख़ान कुरेजे जी फ़रियाद ते 11 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें 6 जवाबदार मारपाणी बिरादरी जा ऐं 3 जवाबदार जेको आहे कुरेजा बिरादरी समेत 2 नामालूम जवाबदारनि मथां केस जेको आहे केस में शामिल कया विया आहिनि। मारपाणी बिरादरी जे जेको आहे 6 जवाबदारनि में अब्दुल रशीद पुट अब्दुल मजीद, अलादाद पुट सचल मारपाणी ऐं यूसुफ अली पुट सचल मारपाणी, मोहम्मद
सचल जेको आहे मुबारक अली पुट ऐं टिमटी जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो टिमटी पुट अहमद मारपाणी जेको आहे सो उर्फ जेको आहे पप्पू मारपाणी समेत 6 जवाबदारनि मथां जेको आहे इहे मारपाणी जा हुया ऐं हुन खां बाद कोरे जा जवाबदार 3 आहिनि जंहिंमें तलात पुट निसार अहमद कोरे जो, अब्दुल कयूम पुट जेको आहे उहो बि निसार अहमद कोरे जो आहे ऐं रियाज़ अली जेको आहे पुट अली शेर जेको आहे कोरे जो इहे बि केस में शामिल कया विया आहिनि। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको कल्ह जेको अगवा थी वियो इल्ताफ़ पुट जेको अला रखियो कोरे जो ॻोठ नवाब खान कोरे जे मां ऐं जहानवा थाणे जी हद मां अगवा थी वियो हुयो जंहिंखे DSP सुल्तानकोट मुबारक मलक रात देर। ठीक है, मेहरबानी जी इमदाद अली बाहमर तफ़सील ॾियण लाइ। खानवाहन शहर जे हाई स्कूल पाड़े ऐं लोची पाड़े जा सड़ियल ट्रांसफार्मर गुज़िरियल 1 साल खां तब्दील न थियण ख़िलाफ़ रहवासिन ऐं मदरसे जे ख़ुताबिन एहतजाज कयो। तव्हांखे ॿुधायूं पिया खानवाहन मां जिते हाई स्कूल पाड़े ऐं लोची पाड़े जा सड़ियल ट्रांसफार्मर गुज़िरियल 1 साल खां तब्दील न थियण ख़िलाफ़ रहवासिन ऐं मदरसे जे ख़ुताबिन एहतजाज कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। वकार लोची असां सां लाइन ते मौजूद आहे। जी वकार लोची। जी बिल्कुल, खानवान शहर जे हाई स्कूल पाड़े ऐं लोची पाड़े जा ट्रांसफार्मर गुज़िरियल 1 साल खां सड़ियल हुजण ऐं उनखे तब्दील न करण ख़िलाफ़ पाड़े वासिन ऐं मदरसे जे शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते अॻवाननि गुलाम मुस्तफ़ा कुंदर, रियाज़ हुसैन शेख, मौलाना दिलमुराद विगियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सड़ियल ट्रांसफार्मर हुजण सबबि रोज़ेदार सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त मस्जिद में ठीक है, मेहरबानी जी वकार लोची तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।